अस्सलाम वालेकुम नाजरीन, राज टीवी न्यूज़ में आवां बशीर रज़ा महर। नाजरीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे ते अफ़सोसनाक ख़बर मां शेयर कंदासीं। चक मां जिते चक जे कचे वारे इलाइक़े दंबा ॻोठ में सामथी तरसिल प्रेमी एजाज़ जो पुरस्कार नमूने बंदूक जे फायर में क़तल, लाश वाक़े वारे हंधि पयल। इतला बावजूद बचल भयो थाणे जी पुलिस न पहुती। अफ़सोसनाक ख़बर आहे नाज़रीन, अवां सां शेयर कयूं पिया। चक मां जिते चक जे कचे वारे इलाइक़े में दमिया ॻोठ सामथी तरसिल प्रेमी एजाज़ जो पुरस्कार नमूने बंदूक जे फायर में क़तल थी वियो आहे। लाश वाक़े वारे हंधि पयल आहे, जॾहिं त इतला बावजूद बचल भयो थाणे जी पुलिस न पहुती आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सीनियर सहाफ़ी चक मां मुजाहिद हिकिड़ो। जी मुजाहिद, अपडेट कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल बशीर साहब, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चक जे कचे वारे इलाइक़े में सामथी आयल नौजवान हथियार बदन हथां क़तल थी वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गढ़ी यासीन तालुके जे गोलो दड़ो जो रहवासी एजाज़ जो जंहिं पंहिंजी बिरादरीअ जी नारीअ सां प्यार जो परिणो कयो हो, जेको जंहिंजा जेके वारिस आहिनि उहे उनजा ॿिन्ही जा वैरी बणिजी विया। जंहिंखां पोइ ॿिन्ही प्रेमियुनि जेको आहे चक जे कचे में पनाह वरिती हुई, जंहिंखां पोइ अॼु हथियार बंदन जेको आहे नौजवान आहे जेको एजाज़ जो उनखे क़तल करे छॾियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बचल भयो पुलिस जेको आहे राब्तो करण ते ॿुधायो त जेको आहे सो बिल्कुलु नौजवान खे जेको आहे क़तल थियो आहे, पर हिन वक़्तु असां वधीक जांच कयूं पिया। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त जेको नौजवान जो जेको लाश आहे उहो कुझु ई देरि में जेको आहे पुलिस पारां ॿुधाइबो वञे त वसूल करण खां पोइ लखी गुलाम शाह पोस्टमार्टम करण खां पोइ वारसनि हवाले कयो वेंदो। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त नौजवान जेको आहे गोलो दड़ो जो रहवासी आहे, ॿिन्ही धुरियुनि पारां असांखे इहे इतला मिलिया आहिनि त जॾहिं त ॿिन्ही जेको आहे सो धुरियुनि में जेको आहे फायरिंग जो जेको सिलसिलो आहे उहो तमामु तेज़ीअ सां जारी आहे। जी।